अस्सलाम वालेकुम दोस्तों। मुंहिंजो नालो आहे फ़रहान अली पठान ऐं मां हिन उडार जे वेब डिज़ाइन कोर्स जो इंस्ट्रक्टर आहियां। त अॼु जो हिन वीडियो में मां तव्हांखे कंप्लीट गाइड कंदुसि त हिन कोर्स में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि, या हिन कोर्स जो स्कोप छा आहे ऐं हिन में तव्हां अर्निंग कीअं करे सघो था हिन कोर्स जे थ्रू, कोर्स कंप्लीट करण खां बाद में। त फस्ट ऑफ ऑल मां तव्हांखे पंहिंजे थ्रू तारीफ़ ॾींदो हलां त फस्ट ऑफ ऑल जेको मां वर्डप्रेस खे स्टार्ट कयो, मतिलबु कि 2018 खां अञा स्टार्ट कयो, माना 2018-19 खां स्टार्ट कयो, जंहिंखे मतिलबु कि मां पंहिंजे पर्सनल वेबसाइट ठाही हुअमि ऐं उन थ्रू मां ब्लॉगिंग कई हुअमि ऐं मां हिन वक़्तु ताईं मूंखे 3 साल ब्लॉगिंग में थी विया आहिनि, जंहिंजे थ्रू मां ऐं अर्निंग बि करे रहियो आहियां। ऐं बाद में मूंखे जेको आहे मां 6 महीना मतिलबु कि अगरि वेब डिज़ाइन जो मूंखे एक्सपीरियंस आहे, जंहिंजे थ्रू मां कस्टम डिज़ाइन वेबसाइट क्रिएट कयूं आहिनि ऐं उन्हनि जे थ्रू ई मां फ्रीलांसिंग कई आहे, जंहिंजे थ्रू मां फ्रीलांसिंग करे हिकु जेको आहे सुठो अमाउंट जेको आहे हिकु एज़ अ पार्ट टाइम मां कढियो आहे। छो मां फुल टाइम फ्रीलांसिंग न कंदुसि, छो मां स्टडीज़ खे बि ध्यानु ॾींदुसि। ऐं उन खां बाद में मां पंहिंजी एजुकेशन जे बारे में ॾसींदो रहां त मां जेको आहे हिन वक़्तु पंहिंजी बैचलर्स डिग्री करे रहियो आहियां स्टैटिक्स में। ऐं हाणे जेको आहे मां तव्हांखे कुझु कोर्स जे जेके आहिनि मॉड्यूल्स जे बारे में ॾसींदुसि त हिन कोर्स में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि, या हिन कोर्स जो रोड मैप छा आहे, ऐं हुन कुझु स्कोप जे बारे में बि ॾसींदुसि त हिन कोर्स करण खां बाद में तव्हां कहिड़े तरीक़े सां तव्हां अर्निंग बि करे सघो था। फस्ट ऑफ ऑल जेको आहे कोर्स जेको आहे असां ही कोर्स चइनि शयुनि ते जेको आहे मतिलबु कि चइनि मॉड्यूल्स ते डिपेंड आहे। फस्ट ऑफ ऑल जेको आहे उहो आहे त पहिरियों मॉड्यूल आहे वर्डप्रेस जो बेसिक्स। ठीकु आहे, त हाणे वर्डप्रेस आहे छा? वर्डप्रेस कंटेंट मैनेजमेंट सिस्टम आहे, जंहिंजे थ्रू असां वेबसाइट ठाहे सघूं था। ठीकु आहे, हाणे फस्ट ऑफ ऑल जेको कोर्स आहे साइड दारोमदार आहे वेबसाइट ते। हाणे वेबसाइट ज़रूरी छा आहे, छो आहे? छो त हिन वक़्तु ही जदीद दौरु आहे त हर हिकु माण्हू या हर हिकु बिज़नेस कारोबार जेको आहे असांजो इंटरनेट ॾे वञी रहियो आहे। त उन इंटरनेट ते बि हिकु मतिलबु कि हिकिड़ी हुनखे आइडेंटिटी खपे, उनखे हिकु पहचान खपे। त उन लाइ उहो छा हूंदो आहे, उन्हनि खे हिकु वेबसाइट खपे। ठीकु आहे, उहो चाहे पंहिंजो बिज़नेस कनि था या को बि माना कहिड़े तरीक़े जो माना उनखे पहचान खपे, त उन्हनि खे हिकु वेबसाइट खपे। ठीकु आहे, पोइ स्टोर बि ठाहे सघनि था, का कंपनी वेबसाइट बि ठाहे सघनि था, हिकु पंहिंजी पोर्टफोलियो वेबसाइट ठाहे सघनि था। ठीकु, फ्रीलांसर हूंदा आहिनि, उन्हनि खे बि हिकु वेबसाइट खपंदी आहे पोर्टफोलियो, जिते उहो पंहिंजो कमु ॾेखारे सघनि था। ठीकु, त उन तरीक़े लाइ तव्हांखे जेको माना असांखे बेस्ट तरीक़ो आहे वेबसाइट ठाहिण, उहो आहे वर्डप्रेस। ठीकु आहे, जेको आसान तरीक़ो आहे बग़ैर कोड करण जे। हिकु जेको नई मां माण्हू सिखे थो, अगरि हुन कोडिंग न बि अचे थी त उहो वर्डप्रेस जे थ्रू वेबसाइट ठाहे सघे थो। ठीकु, त हिन कोर्स में फस्ट ऑफ ऑल जेको पहिरियों मॉड्यूल आहे उहो वर्डप्रेस जे बेसिक्स ते हूंदो। तव्हां वर्डप्रेस उन थ्योरेटिकली पहिरियां सम्झाईंदो त वर्डप्रेस आहे छा, छाजे करे असां सिलेक्ट था कयूं, हिकु पूरो हिकु स्ट्रक्चर आहे वर्डप्रेस, कीअं हुनखे यूज़ कयो वञे बेसिक्स जे बारे में, त कीअं हुनखे सेटअप कबो आहे। उन खां बाद में उन जो हिकिड़ो सुठो पेज बिल्डर आहे, जंहिंजे थ्रू असां कस्टम डिज़ाइन करे सघूं था। हाणे वर्डप्रेस में सिंपल छा हूंदो आहे त असां सिंपली जेकी वेबसाइट बि ठाहींदा आहियूं उहो बग़ैर कोडिंग जे ठाहींदा आहियूं। उनमें असांखे अगरि HTML नथी अचे, CSS नथी अचे, या बटरव्यू जी मिसाल जावा स्क्रिप्ट, त असां उन बग़ैर उन्हनि जे असां वेबसाइट क्रिएट करे सघूं था। हाणे जेको आहे एलिमेंटर छा आहे, उन पेज बिल्डर आहे। हाणे पेज बिल्डर जे थ्रू असां कस्टम डिज़ाइन क्रिएट कंदा आहियूं, जेकी असांखे माना मस्तु। हाणे डिज़ाइन मतिलबु छा, त का बि तव्हांजो खाको आहे, ठीकु आहे, उनखे तव्हां हिकु का बि तव्हांखे क्लाइंट तव्हांखे डिज़ाइन ॾिनी आहे, त मूंखे हीअ जेका तव्हां डिज़ाइन मूंखे वर्डप्रेस में क्रिएट करे ॾियो, या कहिड़े तरीक़े सां मूंखे हीअ डिज़ाइन क्रिएट करे ॾियो, पोइ तव्हां वर्डप्रेस एलिमेंटर पेज बिल्डर जे थ्रू डिज़ाइन क्रिएट करे सघो था। ठीकु आहे, उन खां बाद में जेको वर्डप्रेस जो हिकिड़ो ॿियो मॉड्यूल आहे, जंहिंमें जेको आहे असां हुन में कुझु एक्स्ट्रा शयूं ॾिठियूं वञूं, जेको बेसिक्स क्लियर थी वियो। उन खां पोइ पेज माना वेब डिज़ाइन अची वई। वेब डिज़ाइन खां बाद में वर्डप्रेस में काफ़ी शयूं आहिनि जंहिंखे क्लियर करणु लाज़मी आहे। SEO अचे थो, माइग्रेशन अचे थी, या काफ़ी जेके प्लगइन्स थिया, या थीम कस्टमाइज़ेशन जे बारे में काफ़ी जेके थोरियूं एडवांस शयूं अचनि थियूं, फॉर्म थी विया, काफ़ी शयूं माना हिकिड़े अचनि थियूं, हिकिड़ो जेके उन्हनि खे माना क्लियर कयो वेंदो। ठीकु आहे, उन खां बाद में जॾहिं हीअ 3 मॉड्यूल क्लियर थींदा, उन जो चोथों मॉड्यूल हूंदो फ्रीलांसिंग। त ख़ासि तौर ते जेको हीउ मॉड्यूल आहे सिर्फ़ु और सिर्फ़ु फ्रीलांसिंग ते फोकस करे थो, त हीउ असां वर्डप्रेस जे थ्रू फ्रीलांसिंग कीअं करे सघूं था, कहिड़े तरीक़े गिग्स ठाहे सघूं था, माना उन में फ्रीलांसिंग में कहिड़े कमु कहिड़े टाइप जो असांखे कमु मिली सघे थो। ख़ासि तौर ते असां 5 खां 10 स्किल्स ते ॾिसंदासीं, ऐं हर हिकु स्किल जो हिकु एग्ज़ाम्पल वठी असां उन ते कमु कंदासीं। हाणे अगरि असां स्किल्स जे बारे में ॾिसूं त जेके इन डिमांड स्किल्स आहिनि वर्डप्रेस जे थ्रू असां करे सघूं था, या उन हासिलु करे सघूं था। उन में अचे थो थीम डेवलपमेंट थी अचे, ठीकु आहे, प्लगइन डेवलपमेंट थी अचे,
एलिमेंटरी वेब डिज़ाइन थी अचे, लैंडिंग पेज थो अचे, कस्टमाइज़ेशन थी अचे थीम जी, ऐं बि वर्डप्रेस जी डीबग थी अचे। ठीकु आहे, हाणे हीअ जॾहिं असां कोर्स स्टार्ट कंदासीं उन में हिकु हिकु शइ ते डिस्कस कयूं थो। जेकी हीअ ॿ फस्ट वारी शयूं आहिनि, इन में कोडिंग जी जेका न ॼाण ज़रूरी आहे, जेकी कस्टम मिसाल तौर थीम डेवलपमेंट आहे ऐं प्लगइन, छो त करे उहे ई हूंदा आहिनि जेके माण्हू जेके न मतिलबु कि जॾहिं तव्हां हिकु वर्डप्रेस में महारत हासिलु करे था वञो त उनजी हिकिड़ी अॻिते माना चवंदा आहिनि न हिकु सीढ़ी आहे। सीढ़ी खे चढ़ण लाइ तव्हां मिसाल चओ था त हाणे थीम डेवलपमेंट तव्हां कोड गॾु सिखंदव। ठीकु आहे, जॾहिं तव्हां वर्डप्रेस में थोरी माना महारत अची वेंदी, तव्हां आहिस्ते आहिस्ते कोडिंग बि सिखंदव। जॾहिं तव्हां वर्डप्रेस खे ऐं कोडिंग खे मिलाईंदव तव्हांखे जेका न अर्निंग में मतिलबु कि हिकिड़ो सुठो तव्हांखे हिकिड़ी शइ मिली सघे थी, अर्निंग तव्हांजी इंक्रीज़ थी सघे थी, 2x थी सघे थी, काफ़ी माना चए न माना अर्निंग डबल थी सघे थी। ठीकु, प्लगइन डेवलप कंदव या थीम डेवलप कंदव, हिन जो तमामु घणो स्कोप आहे। ठीकु आहे, छो त वर्डप्रेस हिन महिल दुनिया में तक़रीबन काफ़ी यूज़ थी रही आहे, छो ईज़ी टू यूज़ आहे, त इन करे काफ़ी वेबसाइट उन ते ठही रहियूं आहिनि। हाणे जीअं प्लगइन जी बि काफ़ी ज़रूरत पए थी, छो त करे कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, वर्डप्रेस में कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके अवेलेबल न हूंदियूं आहिनि, या अहिड़ा प्लगइन्स हूंदा आहिनि जेके अवेलेबल न हूंदा आहिनि। छो असांखे कॾहिं कॾहिं कस्टम डिज़ाइन वेबसाइट क्रिएट करणी पवंदी आहे, त उन लाइ पोइ छा चवणो आहे, असांखे हिकु कस्टम प्लगइन खपंदो आहे, त उनजी डेवलपमेंट बि हिकिड़ी माना मतिलबु इन डिमांड स्किल आहे। हिन ॿिनि खे तव्हां छॾे करे अगरि तव्हां ॿियनि शयुनि ते फोकस कंदा त उहे तव्हां बग़ैर कोड जे बि तव्हां उहे मतिलबु कि तव्हां अगरि बग़ैर कोडिंग था कयो त उनजे बि तव्हां हीअ जेके उनजे थ्रू अर्निंग करे सघो था। वेब डिज़ाइनिंग थी वई, तव्हां लैंडिंग पेज डिज़ाइन करे सघो था, थीम कस्टमाइज़ेशन करे सघो था। इहे जेके काफ़ी शयूं आहिनि जेके आहिनि मशहूरु आहिनि, जंहिंजे थ्रू तव्हां आराम सां अर्निंग करे सघो था। हाणे कुझु वर्डप्रेस जे जेकी हिकु असां आउटलाइन क्रिएट कई आहे उहो ॾिसींदो हलां। त फस्ट ऑफ ऑल जेको पहिरियों मॉड्यूल आहे, त उन में हीअ जेको हिकिड़ो तव्हां ॾिसी सघो था त वर्डप्रेस में कुझु पहिरियों त थ्योरेटिकल थोरो हिकु क्लास हलाईंदासीं। उन में बाद में जेके आहिनि कुझु प्रैक्टिकल क्लासिस हूंदा, जंहिंमें हिकु हिकु शइ खे डिस्कस कयो वेंदो बेसिक्स खां वठी। ठीकु आहे, उन खां बाद में वेब डिज़ाइन जी जेकी आहे उन में थोरी घणी जेका असां कोड जेका तव्हांखे सम्झाए वेंदो, जेको बेसिक्स जेको थोरो कोड जो हूंदो आहे, जेको तव्हां इम्प्लीमेंट करे सघो था पंहिंजे एलिमेंटर में या जेके वर्डप्रेस में बि। ठीकु आहे, हाणे हीअ थी वियो। इन खां बाद में कुझु एडवांस अचे थो, एडवांस शयूं अचनि थियूं जेके तव्हांखे ॾिसणु घुरिजनि। मिसाल तौर असांखे पंहिंजो लोकल होस्ट ते वेबसाइट ठाही आहे, त हुनखे तव्हां वर्डप्रेस जे लाइव सर्वर ते कीअं जेका इंस्टॉल करे सघो था, सेटअप करे सघो था। कुझु वेबसाइट ट्रांसफर हूंदी आहे, ठीकु आहे, SEO जे बारे में थी वियो। हाणे आख़िरी जेको मॉड्यूल हूंदो, जेको असांजो अहम मॉड्यूल आहे, उन में त फ्रीलांसिंग। ठीकु आहे, तव्हां हुन में फाइवर जे असां डिस्कस कंदासीं, त फाइवर ते कीवर्ड कीअं रिसर्च कबी आहे, या ॿियूं शयूं अचनि थियूं जेके असांजे जेके वर्डप्रेस से रिलेटेड सर्विसिस, उन्हनि ते बि असां जेके आहिनि डिस्कस कंदासीं। ऐं हाणे जेका कुझु शयूं आहिनि त अर्निंग जा सोर्सिस कीअं आहिनि वर्डप्रेस जे थ्रू। जॾहिं असां वर्डप्रेस सिखूं था त फस्ट ऑफ ऑल लेकिन वर्डप्रेस थ्रू असां कहिड़े तरीक़े वेबसाइट क्रिएट करे सघूं था। हिकु ब्लॉग वेबसाइट ठाहे सघूं था, मिसाल तव्हां न्यूज़ वेबसाइट ॾिठी हूंदियूं, आर्टिकल बेस्ड वेबसाइट ॾिठी हूंदियूं, उन्हनि खे असां मतिलबु कि ब्लॉग वेबसाइट चवंदा आहियूं। ठीकु आहे, उन सां माना वर्डप्रेस ते असां उहो बाआसानी उनखे क्रिएट करे सघूं था। ई कॉमर्स स्टोर क्रिएट करे सघूं था, मतिलबु कि असां हिकु स्टोर क्रिएट कयूं था, उन ते माण्हू अची परचेसिंग कंदा, उन जे थ्रू बि असां अर्निंग करे सघूं था। मतिलबु कि स्टोर बि क्रिएट करे सघूं था। हिकु बिज़नेस वेबसाइट, कंहिं बि इदारे जी वेबसाइट असां क्रिएट करे सघूं था। मेंबरशिप टाइप वेबसाइट आहे, पोर्टफोलियो, माना पोर्टफोलियो त तक़रीबन हर हिकु फ्रीलांसिंग लाइ ज़रूरी आहे। हाणे जीअं मिसाल को ग्राफिक डिज़ाइनर, ठीकु आहे, त उनखे पंहिंजे वर्क खे शो करण लाइ उनखे हिकु वेबसाइट मतिलबु कि ज़रूरी आहे। जॾहिं को फ्रीलांसिंग करे थो त उनखे हिकिड़ी वेबसाइट हुअणु ज़रूरी आहे, मतिलबु असां चऊं था पोर्टफोलियो वेबसाइट। ठीकु आहे, उन खां पोइ फोरम वेबसाइट, कुझु घणा टाइप्स आहिनि जेकी वर्डप्रेस जा थी वञनि था। LMS वेबसाइट थी वञे थी, ई लर्निंग वेबसाइट, काफ़ी टाइप्स आहिनि जेके वर्डप्रेस जे थ्रू असां वेबसाइट क्रिएट करे सघूं था। हाणे असां अर्निंग जे बारे में ॾिसंदा हलूं त जेको अर्निंग कहिड़े तरीक़े सां करे सघूं था, जेके मेन सोर्सिस जेके आहिनि उहे कीअं आहिनि। त फस्ट ऑफ ऑल हूंदो आहे त असां हिकु पंहिंजो पर्सनल ब्लॉगिंग कयूं। जीअं मां कई आहे, काफ़ी 3 सालनि खां वठी ब्लॉगिंग कयां थो, उन ते आर्टिकल माना अपलोड कंदो वञां थो, ऐं उहो उन ते एड लॻल आहिनि, उन जे थ्रू असां अर्निंग करे सघूं था। हिकु एफिलेट मार्केटिंग वेबसाइट ठाहे सघूं था, मतिलबु कि कमीशन बेस्ड वेबसाइट ठाहे सघूं था, जंहिंमें छा हूंदो आहे, प्रोडक्ट तव्हांजो न हूंदो आहे, ॿिए जी तव्हां सर्विस सेल था कयो, उन जे थ्रू तव्हांजी कमीशन मिले थी, उन जे थ्रू अर्निंग था कयो। ॿियो हूंदो आहे ई कॉमर्स वेबसाइट, मतिलबु कि स्टोर वेबसाइट ठाही, जंहिं तव्हां को प्रोडक्ट अपलोड कयो, उहो सेल थींदो, उन मां तव्हां अर्निंग करे सघो था। पोइ फ्रीलांसिंग सर्विसिस असां प्रोवाइड करे सघूं था।
ठीकु आहे। फ्रीलांसिंग फाइवर ते जेके सर्विसिस का वेबसाइट ठाहे ॾिनीसीं, कंहिंजो SEO करे ॾिनोसीं, कंहिंजा बग्स फिक्स करे ॾिनासीं, कंहिंखे कस्टम डिज़ाइन क्रिएट करे ॾिनीसीं। हाणे थीम कस्टमाइज़ेशन थी, ठीकु आहे, इहा बि असां जेको आहे फ्रीलांसिंग ते असां इहा सर्विस प्रोवाइड करे सघूं था। ऐं वर्डप्रेस जी वेब डिज़ाइन जेके आहे कस्टम क्रिएट डिज़ाइन्स, मतिलबु कि असांखे को कस्टमर चए थो असांखे हीअ डिज़ाइन खपे, असांखे हुनखे वर्डप्रेस में कन्वर्ट करे ॾेई सघूं था, ठीकु आहे। थीम डेवलपमेंट बि थी, उहो मां तव्हांखे स्टार्टिंग में ॾिसे छॾियुमि त हीअ जेके आहिनि असांजो कुझु इन डिमांड स्किल्स आहिनि, थीम डेवलपमेंट या प्लगइन डेवलपमेंट, ठीकु आहे। हाणे हिकिड़ी हूंदी आहे जे वर्डप्रेस मेंटेनेंस सर्विस, इहा बि हिकिड़ी सुठी सर्विस आहे जेकी मां इंशाल्लाह कोर्स में जेका आहे न हिनखे फुली तरीक़े सां डिस्कस कंदासीं। ऐं बाद में जेको आहे हीअ असांजो आहे सिक्योरिटी कंसल्टेशन ऐं कुझु सोल्यूशन्स हूंदा आहिनि जेके, छो करे कंहिं वेबसाइट खे हिकिड़ी सिक्योरिटी जी बि ज़रूरत पवंदी आहे, छो करे हुन ते हैकिंग अटैक्स था थियनि, या हुनखे जीअं वायरस फ्री कीअं कयो वञे, ठीकु आहे। त उनजे बारे में बि असां उन ते अॻिते कोर्स में डिस्कस कंदासीं। हाणे हीअ हिकु मुख़्तसर कोर्स जो हिकु इंट्रोडक्शन हुयो जेको आहे त इन कोर्स में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि, या हिन में तव्हांजो स्कोप छा आहे हिन कोर्स जो, ठीकु आहे। त अगरि तव्हांखे को बि क्वेश्चन हुजे त तव्हां कमेंट में पुछो, इंशाल्लाह मां तव्हांखे हुते रिप्लाई ॾींदुसि।